अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। वरियाई त ॿार फूक त लॻे अंबरें, हिते जे हुअण जूं वथूं सभु विसार, समूरी सरकार नेई रख जुनाह में। ॿारे सघीं त ॿार बाहि जा उड़ाह मचाए, अहिड़ी फूक ॾे जीअं बाहि अंबर आसमाननि ताईं पहुची वञे। फूक ॾियणु असां वटि बाहि खे मचाइण लाइ इस्तेमालु थींदड़ आहे। जेतिरी ज़ोर सां फूक ॾिबी, एतिरी बाहि में तेज़ी ईंदी। अङिरनि खे लोहर जी धवणीअ सां ज़ोरदार फूक ईंदी आहे। हाणे हिते जे हुअण वारियूं ॻाल्हियूं बंबोर में रहण वक़्तु जेके सुख माणे वरितई, उन्हनि सभिनी खे विसार, पंहिंजी हस्तीअ खे उभार, पाण मंझां को नओं माण्हू पैदा कर, पुराणा तरीक़ा तर्क कर। जन सबबनि जे करे मायूसियूं ॾिठियूं अथई, उहे सभु सबब ख़तमु करण लाइ पाण खे 100 सैकड़ो बदिलाए। समूरो कारवांवार, समूरो मांडराण हिक शइ में पुनः अथई। दुनिया में बग़ावतुनि जी शुरूआति हिन नंढड़े लफ़्ज़ खां थींदी आहे, न कंहिं ग़ुलाम पारां कयल न ई दुनिया जे इनक़लाबनि जा बुनियाद रखिया अथई। ए ससुई, इहे सभु ॻाल्हियूं यादि कर।